जदीद औज़ार निकिता आहिनि ऐं जदीद साइंस तरक़ी कई आहे ऐं कुतुब नुमा ईजाद खां पोइ इहे ठुल ईअं जो तीअं रहिजी विया। हिननि जे आस पास जे कबीलनि सां जंगूं लॻंदियूं। इहे बुत परस्त ऐं आतिश परस्त काफ़र हुआ। इहे अक्सर करे रात जे वक़्तु हिक ॿिए ते हमिलो कंदा हुआ। उन्हनि जे सरदार जो नालो गिरियो दस हो।